तू कहिड़ियुनि सोचुनि में गुम आहीं रुखसार बेगम? दरअसल साईं मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त मूंखे परेशानियूं ॾाढियूं वकड़ी वयूं आहिनि। हाणे शहरोज़ खान जो आख़िर छा थींदो साईं? थींदो वरी छा, सिज लहण खां अॻु में ई घर मोटी ईंदो। साईं तव्हांजी का मिनिस्टर सां ॻाल्हि थी हूंदी, उन तव्हांखे कहिड़ो जवाबु ॾिनो? तक जे MNA ताहिर बख्श ॻाल्हायो अथई। हिन वक़्त ताईं हुन SP जा टायर ई कढी छॾिया हुआ। साईं जिन शहरोज़ खान ते हमलो कयो तव्हां त उन्हनि ताईं बि कोन पहुची सघिया आहियो, त मथां ही वाक़ियो थी वियो शहरोज़ खान खे खून जे एवज़ में गिरफ़्तार कयो अथनि। तव्हां ई ॿुधायो त उहो सोलो त कोन छुटंदो न? छाजो खून? प्रभु खे मोचड़ा हणी ज़ोरीअ जो शाहिद करे प्यारियो अथनि। साईं इहो सभु छा मुराद पियो कराए? हू पुलिस खे इहो चवे त शहरोज़ खान ते शक न आहे त SP ज़ोरी पंहिंजे तरफ़ां त माण्हू कोन ॿधंदो न, ऐं तव्हां बि शाह मुराद खे पंहिंजे तरफ़ां दड़को ॾियो त अहिड़ियूं हरकतूं न करे। हिन वक़्त इहो मुनासिब नथो लॻे त आऊं को हुन सां कोड़ो ॻाल्हायां, छो जो हुन ताज़ो ताज़ो जवान पुट जो मौत ॾिठो आहे। हू हिन वक़्त मचरियल हूंदो, आऊं हुनखे वधीक छेड़णु नथो चाहियां। हा बाक़ी पलांद पुराणा कॾहिं बि न आहिनि थींदा। मां सभु पंहिंजूं ॿेड़ियूं साड़े वेठो आहियां। मूं पुट विञायो आहे मोकला खान बहादुर खे, सभु पंहिंजूं हदूं पार करे। हदूं वरी कहिड़ियूं पार कंदो? हज़ारे कोशिशुनि जे बावजूद पंहिंजे पुट खे आज़ाद न कराए सघियो। SP हुनजी पहुच खां मथे आहे। असां सां अलाह पाक जी मदद गॾु आहे जो SP खे खान बहादुर लोॾे न सघियो आहे। बाबा साईं तव्हां चाचा धणी बख्श खां पुछियो त मूमल पाण खे संभालियो या अञा बि उहो ई हाल अथसि? मां त हुनजी तबियत पुछण बि न वई आहियां। चांडो की धीअ, मूमल जो बि तो जहिड़ो ई हाल आहे। हूअ त अंदरां भोर थी चुकी आहे। मुंहिंजे पुट जे कातलुनि खे जीअं ॻिचे में फाहो पवंदो न, उन ॾींहुं मां सुख जो साह खणंदुसि। अल्लाह कंदो त उहो ॾींहुं जल्दी ईंदो जंहिं ॾींहुं तूं पंहिंजे हथनि सां मुंहिंजे बचड़े जे कातलनि खे फाही चाढ़ाईंदे। आमीन। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।